मेहड़ में खबर शामिल क्यों था। जमील मैसर की रिपोर्ट मुताबिक त मेहड़ इलाइक़ो ॻोठ यार मोहम्मद जतोई के रवासी हुसैन बशकू जतोई पंहिंजे पीर सन पीउ पीर बशकू जतोई सां गॾु मेहड़ प्रेस क्लब में साफ़ इनादो एहतजाज कंदे दाईंदे चयो आहे त सर्वे नंबर 115 ते विरासत तां जवाबदारनि मोहम्मद ईसा जतोई एजाज़ उन जे पुटनि ऐं समीउल्लाह नेमतुल्लाह सां तकरार हलंदड़ आहे, जंहिंजो केस भी कोर्ट में हलंदड़ आहे। पर जवाबदार धुर हमलो करे उन्हनि मूंखे ऐं मुंहिंजे पीर सन पीउ पीर बशक ऐं मुंहिंजे पुट मोहसिन सां हथियारबंद वठी झेड़ो कयो आहे ऐं असांखे ज़ख़्मी करे छॾियो। हिन चयो त जवाबदार धुर जो मोहम्मद ईसा मुंहिंजो चाचो आहे, जेके मुंहिंजे 26 जरेब ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था, जंहिंजो असुल रिकॉर्ड भी मूं वटि मौजूदु आहे। हिन चयो त जवाबदार धुर मूंखे ज़मीन तां हथ खणण ऐं मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे उन्हनि मां जान जो ख़तरो आहे। हिन चयो त उन्हनि काफ़ी दफ़ा असां सां झेड़ो कयो आहे ऐं हिन चयो त झेड़े जो मेहड़ थाणे ते केस दाख़िल थियण बावजूद भी पुलिस उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे। हिननि IG सिंध SSP दादू खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।